कराची के गुलशन इकबाल वारे इलाइक़े में रहायशी इमारत में धमाके के नतीजे में 5 ॼणा मारिजी विया, 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। टीजी रेंजर्स धमाके वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो। गुलशन इकबाल वारे इलाइक़े में मस्कन चौरंगी वटि रहायशी इमारत जे मेज़-9 फ्लोर ते ज़ोरदार धमाको थियो, जंहिंजो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। धमाके जे नतीजे में ॿिनि औरतुनि ऐं ख़ानगी बैंक जी सिक्योरिटी गार्ड समेत 5 ॼणा मारिजी विया, 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहर जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो। धमाके सबब इमारत जो कुछ हिस्सो ढही पियो, जॾहिं त समूरी इमारत में ॾार पइजी विया। धमाके सबब हर पासे जी इमारतुनि तोड़े मलबे किरण सबब गाॾियुनि खे पिणु नुक़सान पहुतो आहे। धमाके सबब मुतासिर इमारत खे ख़ाली करायो वियो। मलबे खे हटाइण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सीटीडी पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मां धमाको गैस सिलेंडर जो लॻे थो। रेस्क्यू अमल मुकमल थियण बाद ई सही ख़बर पइजी सघे थी। सुई सदरन गैस कंपनी जे तर्जुमान जो चवणु आहे त धमाको गैस लाइन लीकेज सबब नाहे थियो। धमाके खां पोइ मुतासिर इमारत जी गैस बंदि करे छॾी आहे। टीजी रेंजर्स मेजर जनरल उमर बुखारी, सूबाई वज़ीर सईद गनी, कमिश्नर कराची में धमाके वारे हंधि पहुची मुतासिर इमारत और इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो आहे। टीजी रेंजर्स जो चवणु आहे त धमाके जी जांच जारी आहे। अञा ताईं नोयत जो तइयुन नाहे थी सघियो। धमाके सबब इमारत मुतासिर थी आहे, जंहिंखे किरायो वेंदो। खुरावरे वज़ीर सिहत मुराद अली शाह धमाके जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे बहितर तिब्बी इमदाद ॾियण जी हिदायत कई आहे।